वॉइस ऑफ प्रयाले का पुलिस सिलसिलो जारी खबर शेयर कंदा से टाउन कॉमेडी प्रयाले का प्रयालो टाउन इंतजामिया जे नाले सबब मेन रोड थाने अॻियां गंदो पानी बीठल रोड रस्ता गंदे पानी हेठि हुजण सबब शहरनि जे ज़िंदगी अज़ाब बणियो। टाउन इंतजामिया ऐं पब्लिक हेल्थ इंतजामिया खिलाफ़ शहरनि जो एहतजाज मुज़ाहिरो। टाउन इंतजामिया जे नाले सबब शहर जे हर तरफ़ अंसारी महिलाल फारूक कॉलोनी समेत शहर जे रोडनि रस्तनि गंदगी जे वर चढ़ियल हर तरफ़ गंदो पानी बीठल जंहिं सबब शहरनि जी ज़िंदगी अज़ाब बणियल आहे। गंदो पानी घिटियुनि अंदरि बीठल हुजण सबब घरनि ॾांहुं अचण वञण जूं सख़्तु तकलीफ़ूं मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरी निमाज़ी माण्हू मस्जिद ॾांहुं वञण लाइ वॾे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। गंदो पानी निकाल न थी सघियो जंहिं सबब गंदो पानी घरनि में काए पियो आहे। गंदगी सबब बीमारियूं फैलजण रहियूं आहिनि। गंदगी सबब मच्छरनि जो आज़ार वधी रहियो आहे। इंतज़ामिया खे बार बार शिकायतूं कयूं आहिनि, आसरो ॾेई रहिया आहिनि। शहरी हिननि मुतालबो कयो आहे त शहर अंदरि लॻियल गंदो पाणीअ जे रोडनि ऐं रस्तनि तां अंदरि बीठल गंदो पाणीअ जो नेकाली कराई वञे त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधाए वेंदो। वॉइस ऑफ प्रयाले जे पेज खे लाइक करणु ऐं शेयर करणु न विसारींदा। कर अदल दी कुर्सी खाली या अदा इंसाफ कर, या अदा इंसाफ कर अदल दी कुर्सी खाली या अदा इंसाफ कर।